अज मां तव्हांजे साम्हूं पेश करे रही आहियां पत्र वाचन जंहिंजो उन्वान आहे सिंधी गज़ल जो जन्मदाता नारायण शाह। हुजे जा खाण खूबियुनि जी ऐं ऐबत खां बिना आजी, न पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी न पंहिंजी शाइरी अहिड़ी। पंहिंजी शाइरी ऐं ख़ुदि बाबति अहिड़ो नियरतो वारो नज़रियो रखण वारे सिंधी गज़ल जे पिता नारायण शाह जो जनम 22 जुलाई 1922 में सिंध जे खाई काज़िम ॻोठ में थियो हो। विरहाङे खां पोइ दिल्लीअ में पोस्ट ऑफिस में ऑडिट डिपार्टमेंट में क्लर्क जे पद तां पंहिंजी नौकरी शुरू कई ऐं पोइ उन्ही खाते में हेड क्लर्क जे पद तां रिटायर थियो। 10 सालनि जी उमिरि खां ई शाइरीअ में दिलचस्पी हुअण करे उनमें शाइरीअ जो शौक़ ऐं सम्झ बि वॾी लगन सां उभरी। कविता जे इन शौक़ करे ई हू पंहिंजी शाइरीअ में नवां प्रयोग करे सघियो ऐं उनखे नवां आयाम बख़्शाई। नारायण शाह हिकु गंभीर जिज्ञास साहित्यकार ऐं महान रचनाकार हो। विरहाङे खां पोइ चाहे सिंध हुजे या हिंद, समकालीन सिंधी शाइरनि में संदसि नालो सभ खां मथे हो। हीअ साहिब कुदरत जो सचो पुॼारी हो। हुन पंहिंजी शैली ऐं कल्पना शक्तिअ ज़रिए इंसानी स्वभाव ऐं कुदरत जी हर हिकु रचियल शइ ते पंहिंजो कलम हलायो ऐं उनखे हिकु नओं रंग, नई माना ऐं नओं इज़हार बख़्शियो। हिन विश्व में शाह अब्दुल लतीफ़ बिटाईअ खां पोइ सिंधी शाइरी में नारायण शाह जो मट ॿियो को कोन्हे। नारायण शाह कविता, गीत, गज़ल, रुबाई, दोहा वग़ैरह शाइरी जी हर सिंफ़ ते कलम आज़माई। संदसि कविताउनि जे मज़मूअ वारियो भरियो पलान ते केंद्र सरकार साहित्य अकादमी सम्मान ॾेई करे संदसि सम्मानित कयो। सिंधियुनि जे वहिंवार में पंहिंजी ॿोली सिंधी लाइ तिरस्कार जो रुख ॾिसंदे खेसि सिंधी भाषा ख़तमु थियण जो अंदेशो हो, जेको हुन हिन तरह ज़ाहिर कयो। अला ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। श्याम पंहिंजे गज़लनि, कविताउनि, बैतनि, गीतनि, दोहनि, सोरठनि सां सिंधी साहित्य खे खूब मालामाल कयो, पर शायदि अञा बि कुझु बहितरीन ॾियण जी संदसि तमन्ना बाक़ी हुई। तॾहिं त चवनि था, के गीत एकांत में मूं ॻाया आहिनि, के गीत मूं दुनिया खे ॿुधाया आहिनि। बेठाज़ हयातीअ जो मगर दिल में आ, जे गीत चपनि ते ई न आया आहे। महिरबानी। सम्मानित मंच ऐं मुंहिंजा प्रिय सहपाठियों, अज मां तव्हांजे साम्हूं पेश करे रही आहियां पत्र वाचन जंहिंजो उन्वान आहे सिंधी भाषा। नई शिक्षा नीति ते स्वीडन यूनिवर्सिटी ॿुधायो आहे त ॿियनि भाषाउनि ऐं मातृभाषा सिखण सां ॿार जो मानसिक विकास थिए थो। सिंधी भाषा जो विकास ॿारनि खे सिंधी सेखारण ऐं पाढ़ण सां करे था सघूं। इन्हीअ सां रोज़गार जा अवसर बि साम्हूं अचनि था ऐं आर्थिक कमनि में बि मददगार आहे। सिंधी भाषा जी किताब जी लिखाई, छपाई सां बिक्री में आर्थिक सहायता वधंदी। देवनागरी ऐं सिंधी अरबी लिपि ॿिन्हिनि सां सिंधी भाषा खे सिखी था सघूं। सिंधी भाषा विशाल, समृद्ध ऐं मिठी भाषा आहे। जे बि माण्हू खे सिंधी भाषा अचे थी, हू विश्व जी कहिड़ी बि भाषा खे आसानी सां सिखी थो सघे। सिंधी भाषा खे रोज़गार सां गॾु जोड़ण सां उन जो विकास थिए थो। स्कूल में हज़ारनि जी संख्या में मास्तर जा पद ख़ाली आहिनि। जॾहिं ॿारनि खे सिंधी पढ़ाए उन्हीअ लाइ स्कूल में रोज़गार उपलब्ध कराए सघूं था। घर में सिंधी ॻाल्हाइण ऐं स्कूल में सिंधी पढ़ाइण सां उन्हीअ भाषा जो वजूद क़ाइमु रहे थो। सिंधी भाषा जे विकास लाइ संस्थाऊं, स्कूल ऐं कॉलेज में प्रतियोगिताऊं रखण ऐं ॿारनि खे पुरस्कार ॾेई उन्हनि खे प्रोत्साहित करणो खपे। स्कूल ऐं कॉलेज में सिंधी पढ़ण वारनि ॿारनि खे सिंधी भाषा खणी कॉम्पिटेटिव एग्ज़ाम जीअं त UPSC, RPSC, DET, UGC, NET ऐं सभिनी भाषाउनि खे खणी एग्ज़ाम क्वालिफाइड करे गवर्नमेंट जॉब हासिल करणी खपे। सिंधी भाषा खे खणी प्राइवेट सेक्टर में भी रोज़गार आहिनि, जीअं त ट्रांजेक्शन कार्य अनुवादक, IT सेक्टर जॉब, वेब डिज़ाइनिंग, कंप्यूटर जॉब वग़ैरह। स्कूल ऐं कॉलेज में संस्कृत सां गॾु विकल्प में सिंधी भाषा खे भी रखणो खपे।
ये नंढी नंढी कोशिशूं सां ई सिंधी स्कूल खे वरी खोले था सघूं ऐं असां सभिनि खे पंहिंजे पंहिंजे घर में ऐं आसे पासे में सिंधी में ॻाल्हाइणु खपे। महिरबानी।
जय झूलेलाल। सम्मानित मंच, मुंहिंजो नालो डिंपल खत्री आहे ऐं मां BA फाइनल ईयर जी छात्रा आहियां। अॼु मां कोरोना महामारी वरदान आहे या श्राप, हिन जे बारे में मुंहिंजो पक्ष वरदान जे तरफ़ आहे ऐं मां हिन जे बारे में तव्हांखे थोरी सी ॼाण ॾियणु चाहींदी आहियां। तव्हां सभिनी इहे टॉपिक ॿुधी इहा सोचंदा हूंदा कि ही कहिड़ो बेबुनियाद सुवालु आहे कि कोरोना महामारी वरदान के लाइ थी सघे थो, पर अहिड़ो कुझु कोन्हे। कोरोना महामारी वरदान भी है ऐं कंहिं लाइ श्राप भी साबित थियो आहे। कुछ हद ताईं सम्झे त ही हिकु जॻह वरदान भी आहे तव्हां लाइ, छाकाणि त जीअं कोरोना आयो तॾहिं चारों तरफ़ कोरोना असां सभिनि जे लाइ अभिशाप या श्राप का घटि कोन्हे ऐं ही हिकु तरह सां सही भी आहे, छाकाणि त जे वायरस असांजे मानव जीवन जे अस्तित्व खे एॾो वॾो ख़तरो साबित थियो आहे त उहो वरदान कीअं थी सघे थो। उहो वरदान कीअं साबित थी सघे थो, उहो त हिकु श्राप ई आहे। कोरोना वायरस असां इंसाननि लाइ महामारी ज़रूरु आहे, लेकिन पर्यावरण लाइ हीअ हिकु वरदान सां घटि कान्हे। अगरि असां ॾिसूं त जानवर, प्रकृति ऐं इहा पूरे एनवायरमेंट लाइ हीअ हिकु वरदान ई आहे, छाकाणि त असां हिनखे अरे बढ़िया, कीप इट अप। ऐं इहा बिल्कुलु नथी चवां कि कोरोना वायरस असांखे तमामु ख़ुशी मिले थी, पर अहिड़ो कुझु कान्हे। इंसान सर्वोपरि आहे ऐं उहो हरदम स्वस्थ ऐं तंदुरुस्त रहे, लेकिन इहा धरती सिर्फ़ु इंसाननि जे लाइ कान्हे, बल्कि हिते रहंदड़ हर हिकु जीव जानवरनि जी भी आहे। लेकिन असां इंसान हिन पृथ्वी खे पंहिंजी सहूलियत जे करे ग़लति इस्तेमालु करूं पिया, जंहिं कारण असांखे 4 दीवारियुनि में क़ैद रहणो पए थो। लॉकडाउन जे कारण तव्हां सभी लॉकडाउन जी त तव्हांखे ॼाण हूंदी कि असांजे श्रीमान नरेंद्र मोदी जी लॉकडाउन लॻायो, जंहिंमें सिर्फ़ु आवश्यक सेवाऊं ही खुलियल रहंदी, बाक़ी सभु सेवाऊं बंदि रहंदी, जंहिंजे कारण इंसान घर में क़ैद रहंदो, जिन जो सिधो फ़ाइदो प्रकृति खे थियो, छाकाणि त वातावरण स्वच्छ थी वियो, हवा शुद्ध थियण लॻी। कोरोना जे करे हाणे कई तरह सां जानवरनि जी भी रक्षा थियण लॻी। हिन जे कारण अपराध दर में भी ॾाढी हद ताईं गिरावट आई आहे ऐं ईअं नथी चवां कि अपराध पूरी तरह सां ख़तमु थी वियो आहे, न, अहिड़ो बिल्कुलु कान्हे। अपराध पूरी तरह सां ख़तमु कान थियो आहे, बल्कि इनमें कुझु हद ताईं गिरावट ज़रूरु आई आहे, जंहिंमें सिर्फ़ु आवश्यक सेवा लॉकडाउन में पहिरीं समय में ॾिसिजे त उन वक़्तु असां सभु पंहिंजी रोज़मर्रा जे कमनि में एतिरो अस्त व्यस्त हुआसीं जो असां पंहिंजे परिवार खे वक़्तु कोन ॾेई पाया हुआसीं। लेकिन लॉकडाउन जे करे असां पंहिंजे परिवार खां मिलियासीं, पंहिंजे माउ पीउ सां गॾु समय व्यतीत कयो ऐं उन्हनि सां गॾु रांदि करे, वॾा नंढा गॾिजी करे गेम्स खेला, कैरम खेली, अहिड़े सुठा गेम खेला जंहिं उन्हनि पंहिंजी जीवन बि यापन कयो, जो तमामु सुठी ॻाल्हि आहे। लॉकडाउन जे हल में कोरोना जे मरीजनि जे संक्रमण में भी ॾाढी गिरावट आई आहे ऐं कोरोना जे हलंदे असांजो स्वास्थ्य जो भी असां ॾाढो ख़्यालु रखणु शुरू करे रखो, छाकाणि त असां कुझु भी खाधो खाइण खां पहिरीं हैंड वॉश कंदा हुआसीं, हैंड सैनिटाइज़र्स कंदा हुआसीं ऐं जो ॾाढो सुठो आहे असांजे स्वास्थ्य लाइ। अंत में मां बसि एतिरा ई चवणु चाहींदी आहियां कि हिन बदिले रखी आहे दुनिया असांजी, करे नियमनि खे सख़्तु, मिलो असांखे परिवार सां गॾु ॾाढो सुठो वक़्तु, मिली असांखे शुद्ध हवा, सावधानीअ सां वठंदासीं असां दवा, कान रहियो सड़कनि ते गाॾियुनि जो गोड़, नथो करे असांखे कहिड़ो बि बॉस बोर, उहो पक्षी ॾिसण आया जो थी विया हुआ किथे गुम, हर को चवे थो हिक ॿिए जो साथ ॾियो तुम, कान नज़र अचे थो हाणे नदियुनि में कूड़ो, घरनि में आहे सुरक्षित हर ॿार ऐं बूढ़ो, आए है जुर्म में कमी, हर कंहिंजी बचंदी ज़िंदगी आहे थमी, मिलो असांखे हुनर ॾेखारण जो मौक़ो, कुझु नयो सिखण लाइ केरु कान रोको, हिन सभु ॻाल्हियुनि मां केरु न आहे अंजान, इहो ई आहे कोरोना जो वरदान। कोरोना हिकु श्राप आहे जे पक्ष में पंहिंजा
वीचार प्रस्तुति करणु चाहियां। मुंहिंजी सहपाठी डिम्पल कोरोना जे वरदान बाबति तव्हांखे ॼाण ॾिनी त इहा ॻाल्हि का बि ग़लति न चइजे त भई असांखे कोरोना रुॻो ई बुरो असरु विधो। घणेई दफ़ा पर्यावरण ते हुन सुठा असर त विधा, पर सही नमूने ॾिठो वञे त कोरोना माण्हुनि जे जीवन ते रुॻो ई घणेई प्रभावनि सां बुरा ई प्रभाव विधा आहिनि। माण्हू जीअं डिम्पल चयो त माण्हू पंहिंजे घरनि में वेही पंहिंजे परिवार वटि वेंदो हुया त असां ॾिसूं हिननि जे ॿिए पक्ष में त माण्हू रुॻो ई पंहिंजे परिवार जे वेझो न आया, घणेई माण्हू पंहिंजे परिवार खां परे थी विया। घणेई माण्हू लॉकडाउन लॻण जे करे पंहिंजे घर बि न वञी सघा। माण्हू घणे किलोमीटर पैदल यात्रा करे पंहिंजे घर जे वञण जी कोशिशि कई, पर हू ही न करे सघिया ऐं घणेई दिक़तुनि सां हुन पंहिंजो जीवन हिन लॉकडाउन में व्यतीत कयो। लॉकडाउन लॻण जे करे माण्हुनि खे रुॻो शारीरिक न मानसिक बि प्रताड़ना थियूं, जिन्हनि में कई माण्हू त डिप्रेशन में हली विया। किननि माण्हू ही सहे न सघा त फांसी बि लॻाए छॾी। आत्मघात करण ते इहा बि डेटा आहे त 50 लख खां मथे माण्हुनि पंहिंजे जीवन जो आत्मघात कयो हुयो। कानून में बि पंहिंजे मौलिक अधिकार में इहा ॾिनल आहे त माण्हुनि खे जीवन जीअण जो अधिकार, न त पाण खे ख़त्म करण जो। कोरोना खे ॾिठो वञे त हिननि जो सभिनि खां वधीक प्रभाव आर्थिक स्थिति ते बि पियो आहे, जंहिंजे पाण लॉकडाउन लॻण जे करे माण्हू घणेई माण्हू पंहिंजे धंधनि खां हथ धोई छॾियो। माण्हुनि खे अहिड़ी स्थिति अची वई त पंहिंजो घर विकिरणु पियो ऐं पशुअनि जे लाइ इहो रुॻो ई वरदान आहे, श्राप बि कारगर थियो। छो त घणेई माण्हू जेका पशुपालन करे रहिया हुआ तिन्हनि खे मजबूरीअ करे पंहिंजे पशुअनि खे कसाईअ वटि बि विकिरणो पियो। कोरोना जो हिकिड़ो प्रभाव असांजी शिक्षा ते बि पियो आहे त चइजे त शिक्षा देश जी नींव थींदी आहे। माण्हू शिक्षा हासिल करे देश में नए उहिदे ते वेंदो आहे ऐं देश जो नालो रोशन कंदो आहे, पर हिन में असांजी शिक्षा जीअं त थमिजी पई। ॿार लॉकडाउन में स्कूल कान वञी सघिया ऐं ऑनलाइन शिक्षा जे माध्यम सां ॿारनि खे रुॻो शिक्षा न ऑनलाइन जे चकर में ॿार मोबाइल में हाणे हुननि खे मोबाइल जी लत लॻी पई आहे। मोबाइल में ॿार हीअं हूंदा पिया हूंदा आहिनि जीअं लॻे थो त घर जे ॿाहिरि का दुनिया ई कान्हे। रुॻो ई कोरोना संक्रमण जे करे माण्हुनि जी मौत कान थी। घणेई माण्हू लॉकडाउन जे करे बुख सां बि पंहिंजी हयाती गवाए छॾी ऐं अॼु माण्हू लॉकडाउन करे का बि एक्टिविटी में पार्ट न वठी सघियो, हिन करे हुननि जो स्वास्थ्य बि किरी पियो। मुंहिंजी सहपाठी डिम्पल चयो त जीअं माण्हू पंहिंजा हथ धोता ऐं सैनिटाइज़र जो प्रयोग कयो त इहा बि साइंटिफिकली प्रूफ आहे त वधीक सैनिटाइज़र जो प्रयोग बि माण्हू लाइ सुठो कान्हे। ऐं मां अंत में इहो ई चवंदसि त फाथी पई आहे दुनिया कीअं पंहिंजे ई पासनि में हिकु वायरस हले थो। माण्हुनि जी सांसनि में वधंदियूं पयूं पैरनि में अचण वञण जूं बंदिशूं, केतिरा ख़ौफ़नाक मंज़र हुआ ताहिब जा। ॿुधे किथे थो भॻवान का बि वेंती, रोज़ हिते किरन थियूं लाशूं केरु करे गिनती। ॾिसण ईंदा आहिनि ताबूत अनगिनत हिते उगाईअ जा, केतिरा न ख़ौफ़नाक मंज़र हुआ तबाहीअ जा। धन्यवाद। जीअं मुंहिंजी सिंध माता कोरिया पंहिंजी चंड पंहिंजे अबारे वतीअ सां। जीअं मुंहिंजी सिंध माता कोरिया पंहिंजी चंड पंहिंजे
सर और चंदा केसवानी मैडम का तहे दिल से हार्दिक दिल की गहराइयों से स्वागत करना चाहूँगा कि उन्होंने बहुत ही शॉर्ट नोटिस पे मेरा निवेदन स्वीकार कर और आज की विद्यार्थियों द्वारा आयोजित की जाने वाली प्रतियोगिताओं में जज बनना स्वीकार किया। आप दोनों का स्वागत करते हैं। मेहमान खुसूसी और डॉक्टर अनिल आदिज और हमारे विद्वान साथी और सिंधी विभाग से विभागाध्यक्ष डॉक्टर प्रकाश दादयानी जी और मेरे प्रिय छात्र छात्राओं, बड़ी खुशी होती है जब हम महाविद्यालय में आते हैं, प्रवेश लेते हैं और यहाँ की एक्टिविटीज़ में पार्टिसिपेट करते हैं तो बहुत अच्छा लगता है कि बच्चे जो है अपने विभाग के तहत होने वाली यूजी और पीजी एसोसिएशन के तहत जो प्रोग्राम आयोजित होते हैं उनमें बढ़ चढ़ कर हिस्सा लेते हैं। ये हर्ष का विषय है कि आपके सिंधी विभाग ने जो प्रतियोगिताएं आयोजित की हैं उसमें जैसे अभी बताया क्विज प्रोग्राम था, निबंध प्रतियोगिता हुई, स्वरचित प्रोग्राम रखे। तो इस तरह की जो एक्टिविटीज़ होती हैं बच्चों के प्रोत्साहित करने के लिए होती हैं और आप लोग इस प्लेटफॉर्म से निकलकर महाविद्यालय का प्रतिनिधित्व करें, ये इसके लिए ज़रूरी होता है कि हम बच्चों को मोटिवेट करें और बच्चे अपने विभाग के ज़रिए से इन यूजी और पीजी एसोसिएशन के थ्रू हमारे महाविद्यालय का नाम रोशन करें। आपने जो बच्चे जो पार्टिसिपेट किया और जो फर्स्ट सेकंड थर्ड आए वो सब बधाई के पात्र हैं। मैं अपनी तरफ से अपने महाविद्यालय परिवार की ओर से सभी को शुभकामनाएं देता हूँ और विशेषतया डॉक्टर बीना आसवानी मैडम को देखकर मुझे बड़ा अच्छा महसूस हो रहा है, खुशी महसूस हो रही है कि मैडम अभी रिटायर हुई है पिछले वर्ष ही और उन्होंने भी बड़ी सेवाएं जो है अपने इस महाविद्यालय में दी हैं, अपने विभाग में दी हैं। डॉक्टर दादलानी सर, हमारे यहाँ सो दादलानी सर यहाँ थे, उनके निर्देशन में भी हुआ बहुत काम हुए हैं और आपने भी बहुत से अच्छी
प्रतियोगिताएं यहाँ पर आयोजित की है सिंधी विभाग में, और सिंधी विभाग हमेशा से जो है एक्टिव रहा है। मुझे बड़ी प्रसन्नता होती है और मैं आखिर के अंदर सभी को जो है बधाई देता हूँ कि उन्होंने इसमें पार्टिसिपेट किया और अच्छे से जो है अपना मुकाम हासिल किया। धन्यवाद। डॉक्टर अमृता जी, डॉक्टर जितेंद्र सदानी, डॉक्टर चंदा केसवानी, विभाग प्रमुख डॉक्टर चंद्रप्रकाश नागलानी, असांजी नई आयल जेका मेंबर आहे सिंधी विभाग में रोमा रतनानी ऐं प्रिय विद्यार्थी, मूंखे इहो ॼाणे तमामु ख़ुशी थी त सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय महाविद्यालय अजमेर सिंधी विभाग जे साए में थींदड़ सालियाने जलसे में मूंखे शामिल थी तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। ऐं इहो ॼाणे पिणु ख़ुशी थी रही आहे त डॉक्टर डालनानी मूंखे हिन प्रोग्राम में शामिल करे नींड ॾेई करे सिक भरी नींड ॾेई करे मुंहिंजी पुराणी यादि ताज़ा करे छॾी आहे। ऐं मूंखे इहो ॼाणे पिणु डालनानी खां ख़ुशी थी त हिन साल बि अॻिए साल वांगुरु ॿारनि तमामु सुठे अंदाज़ में दाख़िला वठी करे सिंधी विषय पढ़ी रहिया आहिनि ऐं सिंधी विषय जे जेके सिंधी साहित्य परिषद आहे उनजे साए में थींदड़ विभिन्न कारगुज़ारियुनि चटाभेटियुनि में भैरो वठी करे तमामु सुठे अंदाज़ में इनाम हासिल कया अथऊं। मूंखे आशा ई न पर पूरो विश्वास आहे त भविष्य में पिणु अहिड़ी तरह सां भाग वठी करे न सिर्फ़ु पंहिंजो पर सिंधी विभाग जो कॉलेज जो नालो रोशन कंदा। सदाईं गॾु। प्रतिभागियों को पुरस्कार देकर सम्मानित किया गया। आज सिंधी साहित्य परिषद का वार्षिक समारोह एवं सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया जा रहा है, जिसमें सभी विद्यार्थियों ने बहुत ही बढ़ चढ़ के भाग लिया है। सिंधी साहित्य परिषद की ओर से प्रतिवर्ष कई सारी प्रतियोगिताएं करवाई जाती है, जिसमें निबंध लेखन, पत्र वाचन, वाद विवाद प्रतियोगिता, कविता लेखन आदि प्रतियोगिताएं करवाई जाती है, जिसमें कई विद्यार्थी पार्टिसिपेट करते हैं। पोस्टर मेकिंग में स्नातक स्तर पर विनीता राजवानी प्रथम रही, भूमिका खत्री द्वितीय एवं डिम्पल खत्री तृतीय स्थान पर रही। इसी तरह स्नातकोत्तर स्तर पर योगिता आसवानी प्रथम रही, उर्वशी पुरस्वानी सेकंड एवं महिमा ईसवानी तृतीय स्थान पर रही। इसी तरह निबंध एवं कविता लेखन प्रतियोगिता में प्रथम स्थान पर रिया वलेचा, द्वितीय स्थान पर भावेश मेघानी, तृतीय स्थान पर हरीश नंदवानी एवं हेमलता रही। इसी तरह स्नातकोत्तर में उर्वशी प्रथम स्थान पर, मोना ज्ञानचंदानी द्वितीय स्थान पर एवं महिमा ईसवानी एवं हर्षा रावानी तृतीय स्थान पर रही। आज पत्र वाचन प्रतियोगिता का भी संपादन किया गया। यहाँ लेंगे ब्रेक, जल्द